निकती आहे असां ताईं थोरा तव्हांजो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जा नायब लेगारी साहब जा जंहिं हकमराव गस्ती साहब जिला सीनियर नायब सदर हकमराव गस्ती साहब जा भी शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी रैली में शिरकत कयो आहे। नारायण भुट्टो नारायण भुट्टो दोस्तों सिलसिले तो तमाम इंतहाई भराइता तव्हांजा जो तव्हां सां गॾु आहे सोने नमूने सुठे नमूने आसिफ सदर गाजानी साहब जी ही अगवानी में रैली निकती है जो पीपल्स पार्टी यूथ मुकर्रर थी है जिला जनरल सेक्रेटरी आसिफ सदर गाजानी साहब इंतहाई भराइतो आहियां चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जो नायाब लेगारी